हाँ मस्जिद बिलाल मस्जिद भरिसां आहे जी हाँ वेझो आहे 500 मीटर ते आहे तव्हां सां गॾु हलूं था पार्किंग ताईं जी हाँ हिते हिते कहाँ ईंदो न असां हाँ बस वही कहाँ बस मुआज़ शेख जी जी क्या नाम है? शेख सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी। अस्सलाम वालेकुम
इधर